जे तालीमी माहिर आइंदा है उस्ताद गुलाम नबी कीरियों सारेहान ऐं अदबी तालीमी मेड़ाको सिंध सुजाग फोरम ऐं शागिर्दनि पारां सकरण प्रेस क्लब में मल्हायो वियो। तक़रीब में अदबिन शाइरनि पारां सिंध धरती ऐं उस्ताद गुलाम नबी खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। तक़रीब खे अदीब कहाणीकार मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, तालीमी माहिर अब्दुल क़य्यूम नूह पोटो, तालीमी माहिर गुलाम नबी कीरियो, शाइर राशिद लखमीर, शाइर माशूक धारेजो, सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली, उस्ताद गुलाम नबी जे पुट वकार कीरियो, सिंध सुजाग फोरम चेयरमैन मजीद अब्बासी, उस्ताद मीर मोहम्मद कीरियो। उन मौके ते उस्ताद अब्दुल समद गबोल, सकरण प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मसूद उमरानी, कामरेड कुर्बान कीरियो, हुसैन बख्श कीरियो, खैर मोहम्मद चन्ना, नियाज़ लाशारी, नूरदीन कीरियो, हाजी खान ऐं शागिर्दनि पारां प्रकाश केमचंद, जुनैद अख्तर, अब्दुल कादिर, रतन कुमार, आमिर कीरियो, अवैस कीरियो ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे खेस लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौके ते यार मोहम्मद बिरोही, वकार कीरियो गीत ऐं शाइरी पेश कई। आख़िर में उस्ताद गुलाम नबी कीरियो जी 53 सालगिरह जो केक काटे खेसि लूंगिन, अजरकुन ऐं गुलाब जा हार पाराया विया। पारायल अजरकूं ऐं लूंगियूं उस्ताद गुलाम नबी कीरियो पंहिंजे शागिर्दनि में उन वक़्तु ई विराए छॾियूं। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। इन हवाले से मौसम का वो अभी कुछ नसीब साईं को नहीं पर कुछ नसीब अजर को यार जिन्हें साईं को रोक देते हैं कराया जाए ऐसा सा घणो रखंदा आहिनि 12 महीने जो 2 सालनि जो 4 सालनि जो जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त जे साल गॾु न को खुदा कोन थींदो ठीक आहे ऐं दावा कढियूं कंदा आहियूं त असां जी खुदा जे साम्हूं ठीक आहे तस्वीर रुकड़ो पिया पकोड़ा खाऊं का ठीक है भाई कम कर हमारा सगारा है का तस्वीर वाले में उनके अंतर जो शुक्रिया है तस्वीर वगैरह सही नहीं बड़ा चौने मसलो का गाला में कुछ भी हो गाला जी कुछ भी हो इन्हें कहे दूसरा ना हो गए चलो आदसी उन भूख करे में रहूं था जीते इंसान के आदर में जाए माशूदा या इत्तेफाक अजो हुआ जो मुखे साख बगैर थोड़ो रम सुकून पे लगो आई माशूक मुझे बचा बैठो है हालात मुझी उन बार जेड़े हालत थी पे वनी जो अखी बाती पे साईं मसल चाहिए होता है साईं गुलाम खबर आऊं चांदो सही उम्र पे गलत डिसीजन मां 16 साल जो 50 साल के था मां आऊं अॼु कलाक में चङा साहब कुझु करण जी ताक़त रखंदा सिक रखंदा उन्हनि मां साईं हिकु थोरा सारा माण्हू ज़िंदगी में मिलनि था साईं जहिड़ा उस्ताद मिलिया उन्हनि कमु कयो पंहिंजे पंहिंजे हिसे सां शागिर्द पैदा कया पर साईं जे लेवल तां प्राइमरी लेवल खां वठी हायर एजुकेशन ताईं पाण मल्हायो आहे ऐं पाण इन जी क़ाबिल बणायो पंहिंजे शागिर्दनि खे उहो कंहिं उहो सभु साईं जे हिसे आहे कमकार कंदुसि या प्यार कंदुसि अलाए केतिरा जो कम हुआ पर उन्हनि सभिनि खे छॾे अखियुनि खे पेर करे हिते पहुतो आहियां त जीअं साईं गुलाम नबी सां पंहिंजे प्यार जो इज़हार करे सघां ऐं हिन स्टेज तां हिकिड़ो एतिराज़ थो कयां त मूंखे ॻाल्हाइण कोन ईंदो आहे पर मूंखे प्यार करणु ईंदो आहे ऐं आउं हिते प्यार करणु आहियां इंसान परस्त दोस्त ऐं मुंहिंजे मौसन ऐं सिंध ऐं सकरण जी दिलरुबा शख़्सियत जे हवाले सां असीं गॾु थिया आहियूं ऐं उन सिलसिले में अॼु जे महफ़िल जो घोट साईं गुलाम नबी कीरियो जी 53 साल आहे
इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में एप्रिसिएशन मिलण इन खां वधीक का दौलत नाहे। अॼु साईं गुलाम नबी कीरियो जेको इंतिहाई मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, ईश्वर कीरियो जे प्राइमरी स्कूल खां वठी मेन सिटी जे प्राइमरी स्कूल हाई स्कूल सेकंड खां वठी सेकंड कॉलेज ताईं हुन सां मुंहिंजो साथ रहियो आहे। अॼु मां ख़ुशि आहियां हुन अहिड़ा शागिर्द पैदा कया जेके पूरे पाकिस्तान में टॉप करे चुका आहिनि। इन खां वधीक कहिड़ो मरतबो असांखे मिले, मान मिले। अॼु सबक़ असां वटि, असां वालिदैन वटि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं, टाइम ॾियूं, ऐं अॼु सबक़ असांजे उस्तादनि वटि असां साईं गुलाम नबी जहिड़ा उस्ताद थी ॾेखारियूं। असल में कॾहिं ॾाढो वधी पवंदो आहियां, ॻाल्हि कई ख़ैरमंद कयां त गुलाम नबी कीर जे साम्हूं ॻाल्हाइण माना तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं आऊं ॿुधी पवंदो उन वक़्तु जॾहिं वॾा हा सिंध जा वॾा हा मुंहिंजे साम्हूं हुजनि, हिकु साईं गुलाम नबी कीरियो, हिकु साईं मोहम्मद सिद्दीक़ मंगियो। गुलाम नबी जी ज़िंदगी किथां शुरू थी, कहिड़ा दुख ॾिठा, कहिड़ा दुलापा ॾिठा, कहिड़ी तकलीफ़ुनि मां गुज़रियो, केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनई, केॾा माण्हू हिन सां ज़ुल्म कया, सितम कया, दाबा ॾिना, रोब ॾिना। इहा त गुलाम नबी खे ख़बर हूंदी, मूंखे तव्हांखे ख़बर कान्हे। सालगिरह आहिनि। असल में साईं गुलाम नबी प्राइमरी उस्ताद आहे। तव्हां ॾिठो त केतिरनि दोस्तनि मोहबत सां अदरकूं पारायूं, हार पाराया, जेके बि अदरकूं हुयूं उन्हनि में मोहबत हुई। थोरा सारा माण्हू क्लब जे हिन शानदार हाल में नाज़ीम ऐं मान वारे उस्ताद साईं गुलाम नबी कीरियो जी तिरजाही सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। गुलाम नबी साईं गुलाम नबी जा लफ़्ज़ जॾहिं निकिरंदा आहिनि ऐं पंहिंजो पाण खे मां मोतबर सम्झंदो आहियां, अकाबर सम्झंदो आहियां, पंहिंजो समाजी रहनुमा सम्झंदो आहियां। सॼो हुयो आहे त हुन दोस्त चई पियो आहे हिन ते थोरो ॻाल्हाइण थोरो मखसूस टाइम ॾिनो हुयो आहे। बसि आउं एतिरो चवंदुसि साईं वाक़ई विकामण वारो इंसान नाहे। हिन पंहिंजे शागिर्दनि में एॾी ज़बान विझी छॾी आहे, उहा हींअर से असांखे ॾिसण में अचे पई। उन जलसे में वॾे खे जेके अचूं पयूं समझ तइदाद में उहे जो मुंहिंजे साईं गुलाम नबी जे में ढकी ॾिनो न, ईअं हू ढकी वियो। वॾे को लाईंदो टेबल रखंदो वियो, लाईंदो टेबल रखंदो वियो, लाईंदो वॾे ज़ोर शोर सां वॾे चाह सां साईं गुलाम नबी हमेशह कंदो रहियो आहे। गबो पाणी ढुक में कोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे घाट खे मुंहुं न झुकाई, त हुन साईं तुंहिंजी रात दौड़े थे पे। आऊं सैकड़ो तू नातार आऊं नूर, तू पारस आऊं नूर जे सॼी तसो न थिया। अॼु जी तक़रीब जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे, असांजे उस्ताद, असांजे महबूब, असांजे मुर्शिद मोहतरम साईं गुलाम नबी कीरियो जी 53 सालगिरह जे मौक़े ते असां शागिर्दनि पारां ऐं सिंध सुजात फोरम जे चेयरमैन मोहतरम साईं मजीद अब्बासी तरफ़ां रखी वई आहे। मूंखे साईं में 3 शख़्सियतुनि जी बड़ी सुञाणप नज़र ईंदी आहे। सभ खां पहिरीं अब्दुल वाहिद आहे सर, जॾहिं साईं तकरीर कंदो आहे त मूंखे साईं में उहो नज़र ईंदो आहे। और बुरे ने बुरा माना मुझे, अच्छे ने अच्छा समझा और बुरे ने बुरा माना मुझे, क्योंकि जिसको जितनी जरूरत थी उसने उतना पहचाना मुझे। किथे बुझूं, चाहे प्रकाश सखर हुजे या चाहे मां लाहौर हुजां या राशिद इस्लामाबाद हुजे, असांखे घर मां ॾींहं में हिकु दफ़ो कॉल अचे, 2 ॾींहंनि में हिकु दफ़ो अची सघे थी, 3 ॾींहंनि में हिकिड़ो दफ़ो अची सघे थी, पर साईं जी कॉल रोज़ानी 2 खां 3 ईंदियूं आहिनि। असांखे पुछंदो आहे बाबा कीअं पढ़ाई पई हले, छा पई थिए। असांजो हिकिड़ो सुठो दोस्त साईं गुलाम नबी कीरियो साहिबु, असां 81-82 खां गॾिजी कमु शुरू कयो ऐं इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, तज़ाद बि थींदा आहिनि।